अस्सलाम वालेकुम। अॼु टू बी टेंस जो इस्तेमालु करणु असां सिखंदासीं। टू बी टेंस जंहिंमें हुअण जा जेके जुमिला आहिनि उहे अची वेंदा आहिनि। जीअं फ़र्ज़ु करियो आऊं आहियां, असीं आहियूं, अली आहे, मंज़ूर आहे। हाणे जेको आहे असां हिन तरफ़ वञूं पिया। हिकु आहे टू बी टेंस। टू बी माना हुअण, टेंस टेंस जी माना आहे टाइम। टेंस मीन्स टाइम, वक़्तु। हाणे हिन में जेको आहे असां प्रेज़ेंट इंडेफिनिट सिखंदासीं। प्रेज़ेंट इंडेफिनिट टू बी टेंस जा जेके इस्तेमालु आहिनि उन्हनि में अॼु असां इस्तेमालु कंदासीं एम जो इस्तेमालु कंदासीं। एम जी जेका माना आहे, एम माना आहियां, आहियां। हाणे एम सां हमेशह जेको इस्तेमालु थींदो आहे उहो इस्तेमालु थींदो आहे आई एम। आई एम मीन्स आऊं आहियां। हाणे आई माना आऊं, एम माना आहियां। हाणे जीअं फ़र्ज़ु करियो आई एम आई स्टूडेंट, आऊं हिकु शागिर्दु आहियां। आई एम अ टीचर, आई एम अ वेल विशर, आई एम फ्रेंड। फ्रेंड खां पोइ आप जीअं फ़र्ज़ु करियो आऊं अली जो भाउ आहियां। आई एम ब्रदर ऑफ अली। ओके, आई एम बॉय, आई एम पोइट, आऊं शायर आहियां। आई एम थर्स्टी, आऊं इल्म जो प्यासो आहियां। आई एम थर्स्टी ऑफ नॉलेज। आई एम थर्स्टी ऑफ नॉलेज, आऊं इल्म जो प्यासो आहियां। इन तरह जा जुमिला जेके बि आहिनि न तव्हां ठाहे सघो था। जीअं फ़र्ज़ु करियो आऊं सिटीज़न आहियां, आई एम सिटीज़न, आई एम इनोसेंट। हाणे इन जो जेको इस्तेमालु आहे हीउ सिर्फ़ु असां आई एम जो इस्तेमालु कयो आहे। ॿिए पासे जेकॾहिं असां इस्तेमालु कंदासीं इज़ जो, हिते असां लिखूं था इज़ खे इस्तेमालु करणु वञूं था। हाणे इज़ जेको आहे इहो हेल्पिंग वर्ब आहे। इज़ जेको आहे इहो इस्तेमालु थींदो आहे कंहिंसां गॾु, ही सां गॾु, शी सां गॾु, इट सां गॾु, आर एनी सिंगल नेम। को बि हिकिड़ो सिंगल नालो आहे उन सां गॾु जेको आहे असां इस्तेमालु कंदासीं इज़। हाणे फ़र्ज़ु करियो अली डॉक्टर आहे, हिते कीअं थींदो अली इज़ अ डॉक्टर। अली डॉक्टर आहे, सही है। फातिमा टीचर है, फातिमा इज अ टीचर। हाणे इज़ जेको आहे फातिमा उस्ताद है। हाणे जी सिंधी जी ग्रामर है, अंग्रेजी ग्रामर है, हिते फ़र्क़ु है। पहिरीं फातिमा जेको आहे न सिंधी जी ग्रामर है, फातिमा उस्ताद आहे। जेको हेल्पिंग वर्ब जेको आहे उहो आख़िर में अचे पियो। ऐं इंग्लिश में जेको आहे हेल्पिंग वर्ब सां गॾोगॾु ईंदो आहे। सब्जेक्ट सां गॾु फौरन हेल्पिंग वर्ब ईंदो आहे। फातिमा इज़ अ टीचर। हाणे इन खां पोइ जेको आहे ॿिए नंबर ते आहे और जो हेल्पिंग वर्ब। और जो हेल्पिंग वर्ब जेको आहे इस्तेमालु कयो वेंदो आहे कंहिं सां गॾु, दे सां गॾु। दे आर माना उहे आहिनि, वी आर माना असीं आहियूं, यू आर माना तव्हां आहियो, ऐं मोर देन वन जेके बि नाला आहिनि, हिक खां वधीक जेके नाला आहिनि उन्हनि सां गॾु जेको आहे प्लूरल सां गॾु जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं आर। हाणे जीअं फ़र्ज़ु करियो उहे ॿार आहिनि, दे आर चिल्ड्रेन। दे आर चिल्ड्रेन माना उहे ॿार आहिनि। आऊं तव्हांजो उस्तादु आहियां, कीअं थींदो तूं मुंहिंजो उस्तादु आहीं, तूं आहीं मुंहिंजो उस्तादु। यू आर माय टीचर, यू आर माय टीचर, तव्हां मुंहिंजा उस्ताद आहियो। उहे मुजरिम आहिनि, दे आर गिल्टी मैन। हाणे हिननि जो जेको इस्तेमालु थी वियो टू बी टेंस जेको आहे हिन तरह सां आहे। आई जो इस्तेमालु थी वियो आई एम, आऊं आहियां, आई एम अ बॉय, आई एम अ पोइट। हिननि इज़ जो बि इस्तेमालु थी वियो टू बी टेंस में, आर जो इस्तेमालु थी वियो। हाणे तव्हांखे जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि आई हुजे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, ऐं असां नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं इंशाअल्लाह।